फकीर खे कर रहमत मन दस्तगीर खे दुख रान रे मुँह फकीर खे कर रहमत मन दस्तगीर खे वास्तो रब जो थी जानी है जलाई छो थो जवानी दुख रान रे मुँह फकीर खे कर रहमत मन दस्तगीर खे। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजो पंहिंजो मुरीद जवाली। मां नओं एल्बम बणाए रहियो आहियां तमन्ना प्रोडक्शन में, जंहिंमें चीफ सिलेक्शन फ़ैराकी फ़कीर मोहम्मद साहब ऐं माजिद गुल जमाली साहब। उन में चंद ड्यूट सॉन्ग भी कंदुमि, जंहिंमें माजिद गुल जमाली सां हिकु ॿ सॉन्ग ऐं परवेज़ लाशारी सां हिकु ॿ सॉन्ग ऐं हिकिड़ो पंहिंजे नंढड़े सां बि सॉन्ग मां पेश कंदुमि। नंढड़ो बि मूंसां मौजूदु आहे। ड्यूट सॉन्ग तव्हांजे नज़र कंदासीं। हिनीअ ॾे बींदो वा हुनीअ ॾे बींदो वा चाचनि सां खिलंदो वा मोमन सां मिलंदो वा मुझे पाड़े में रातूं अची तूं रहंदो वा वॾो ख़ुशि थींदो वा हिकु मूं ॾे न ईंदो वा मां धारियो तमाम दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन एल्बम खे ज़रूरु ॾिसनि ऐं हिन एल्बम खे ज़रूरु ॿुधनि। प्रोड्यूसर तमन्ना प्रोडक्शन जो मोहम्मद सलाह चन्नू ऐं ज़ख़्मी ज़फ़र जाफ़री साहब जी वॾी महिरबानी ऐं असांजे सिलेक्शन में सजाद जमाली साहब, वफ़ा गुल मोहम्मद जमाली साहब, इक़बाल रिंद साहब ऐं अब्दुल वहाब चोलियाणी साहब, ख़ुदाबख्श हामी साहब ऐं इलाही सारा दोस्त इंशाल्लाह सुठा गीत खणी करे तव्हांजे नज़र पेश कंदासीं, सुठो एल्बम पेश कंदासीं। मां तमामु दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां, ख़ासि जेके मूंसां ताउन करे रहिया आहिनि उन्हनि सभिनि दोस्तनि जी वॾी महिरबानी। अली असद दुनियो साहिब, मीर मंज़ूर ख़ान जमाली साहब ऐं जेके बि दोस्त आहिनि। वस्सलाम।